मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज चुकाइण पियो आवे तर मिल्कियत हासिल करण जे ख़ातिर कर्ज चुकाइण पियो आवे तर लालच जो कम पुछड़ो अहड़ो लालच जो कम पुछड़ो अहड़ो फाथा सी त फटकर कहिड़ो फाथा सी त फटकर कहिड़ो आन बान शान मान आ पैसो माण्हूअ जो ईमान आ पैसो दीवान मनी मोड़ मोड़ मनी पैसो पैसो कल जुग जो भगवान आ पैसो छालाए लगंदो जहड़ो तहड़ो छालाए लगंदो जहड़ो तहड़ो फाथा सीता फटकण कहिड़ो फाथा सीता फटकण कहिड़ो फाथा सीता टाटा हाणे विकणंदे तू पटाटा छो त हाणे मार्केट में मां अची रहियो आहियां तू इंजी ओहो छोकरन का टमाटो खाई खाई छोकरन के तो छेड़ी अरे बोड़ा हेलो ये खटवाणी विला है असाई बोड़न जो स्कूल कोने ई खटवाणी विला है खटवाणी हाँ तो मुखे खटवाणी विला ही पहुंचणो है न्यूज़पेपर में तांजी ऐड ॾिठी हुई Sir, yeah, you moment, sir. How can I help you? तव्हां वटि अचणो अथम इन एरिया में पुछी पुछी थकियो आहियां पर एड्रेस कोन मिले पई कीअं अचणो आहे 1 minute, पतो ना? पतो खबर तमा? अरे क्या खबर पवंदी असां बि तो सां गॾु आहियूं हां तो सां गॾु आहियां हिन खे ख़बर हूंदी अरे हिते अचे बोड़ा मारो जोदा पतो ॿुधाए ॿुधण में ईंदो कोन अथसि पतो सम्झाइणो पवंदो पतंग पॉस डांस दा कयो ओए बस 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 समझी वियुसि घोड़िया ते चढ़ी अचणो आ तव्हां सां शादी करण जे लाइ पापा पासे में रखा तो हाँ तो ॿुधाए जैसे ढूंढता हूँ मैं हर कहीं वो मिल रही है मुझे बस यही ॿियो छा आहे कीअं कर चाय लगड़ हवाई जहाज ना पखी हाँ पखियुनि जा ॿिया नाला कबूतर झिड़की कां अरे यार उमिरि निकिरी वेंदी अरे बाबा गोबो मां कोने कढंदो था मां शादीअ खां चाचे मारे थी उन खां अॻु तोबा तो बा तो हाणे ॿुधाए पतो ॿुधाए चल क्यों भॼी न अची वियो
सर असी तव्हांजी कहिड़ी शेवा था करे सघूं असीं? शेवा हूअं त शेवा जा घणई डिपार्टमेंट्स आहिनि। मां तोखां ज़ोर थो ॾियारे सघां, मथे जी मालिश तो कराए सघां, पर हिन वक़्तु मूं वटि टाइम कोन्हे। हिन वक़्तु मूंखे दौलत खपे, दौलत। सर मां तव्हांजूं इन्हनि मां त का बि शेवा नथी करे सघां, पर मां तव्हांजो मथो फोड़े थी सघां, तव्हांजूं टंगूं भञे थी सघां, तव्हांखे मोचा ॾेई थी सघां। उनखे उते ई रहण ॾियो। दरअसल मां त मज़ाक करे रहियो हुअसि। मूंखे दौलत रूपाणी सां गॾिजणो आहे। मां हुनजी एड न्यूज़पेपर में ॾिठी आहे। हेॾा सर मां आहियां भाग्य ज्ञानू माण्हू दौलत रूपाणू। मुंहिंजो मतिलबु आहे दौलत रूपाणी। ग्राहक तुंहिंजो ऐं अधु कलाक हुन मोरे सां मां वेस्ट कयां। तूं बि अधु कलाकु वेस्ट कयो। हा त साईं छा समस्या आहे तव्हांजी? समस्या मुंहिंजी तमामु वॾी आहे। किथे वेही करे ॻाल्हायूं? हा छो न हलो किथे हलूं? अचो मुंहिंजे आसन ते अचो। लॻे थो तव्हां हिन खां रोज़ मोचड़ा खाईंदा रहंदा आहियो। न रोज़ मोचड़ा खाइबा छा? कॾहिं कॾहिं गैप अची वेंदी आहे, कॾहिं हुनजी मोकल हूंदी आहे, कॾहिं मुंहिंजी मोकल हूंदी आहे। ख़ैर तव्हां ॿुधायो कहिड़ी समस्या आहे? ज़ाल मारे थी, सुबुह जो तव्हां खां कपिड़ा थी धुआरे, मंझंदि जी मानी थी ठाराए, शाम जो बासण थी धुआरे, या राति जो ज़ोर थी ॾियारेव? हिनखे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी कीअं ख़बर भई? साईं हुन पासे साइड में मुंहुं करे ॻाल्हाइण मां फ़ाइदो कोन्हे। इहा ॻाल्हि हर शादीशुदा मर्द सां लॻल आहे। हर शादीशुदा मर्द ईअं ई हूंदो आहे। हा ऐं तव्हां त शिकिल मां ई शादीशुदा लॻो था। ॾुतरियल, फाथल, पीसियल, पिटियल, कुटियल, असुलु शादीशुदा। पर तव्हां चिंता न कयो, मां तव्हांजा सभु दुख सभु समस्याऊं दूर कंदुसि। साईं समस्या त इहा तव्हां मुंहिंजी सही सुञाती, पर हिन दफ़े हाणे मुंहिंजी इहा समस्या कोन्हे। मुंहिंजी समस्या का ॿी आहे। ओहो त ॿी छा समस्या आहे तव्हांजी? हा पासे वारे जो कुतो तव्हांखे ॾिसंदे ई भौंके थो। ओधर ते केरु दारू कोन थो पीआरे। सुबुह जो अधु कलाकु ज़ोर ॾियण खां पोइ बि फ्लाइट टेक ऑफ नथी करे। दाइमी कब्ज़ी आहे न। सम्झी वियुसि। अरे न साईं न, मुंहिंजी समस्या इहा कान्हे। मुंहिंजी समस्या का ॿी आहे। मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो खटणो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो। मूंखे पंहिंजे ख़ानदान जो नालो रोशन करणो आहे। मूंखे खटणो आहे, मूंखे खटणो आहे, खटणो आहे, खटणो आहे। मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो खटणो आहे, सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो। मूंखे पंहिंजे ख़ानदान जो नालो रोशन करणो आहे। मूंखे खटणो आहे, मूंखे खटणो आहे, खटणो आहे, खटणो आहे। साईं तव्हां नेता त कोन आहियो जो हे खटण जो भूत लॻो अथव। पर ॿुधो, मां नेताउनि जा कम कोन कंदो आहियां। हिक ठग सां मां कीअं ठगी करे सघंदुसि? साईं मां नेता कोन आहियां, मां तोॾू आहियां। तोॾरमल टिटवाणी ख़ानदान जो आख़िरी ॿारो चश्मे चिराग। आख़िरी चश्मो चिराग? इहो त सम्झो भई ॿारो चश्मो मूंखे सम्झ में न आयो। साईं ॾिसो, मुंहिंजे हर कंहिं चाचे जा 21 ॿार आहिनि। त मुंहिंजे पीउ चयो मां बि 21 ॿार करे पंहिंजे भाउरनि जो रिकॉर्ड तोड़े छॾींदुसि। पर मूंखां पहिरीं 11 ॿार थिया। मां जीअं ई धरतीअ ते आयुसि, मुंहिंजो पिता साहिब धरतीअ खां मथे लॾे। ओहो हो, त मां थियुसि न आख़िरी ॿारो चश्मे चिराग। ॾाढी दुख दर्द भरी कहाणी आहे तव्हांजी। मां वॾो थी करे इन ते पिक्चर ठाहींदुसि। वॾो थी करे? साईं अञा हिन खां केतिरा वॾा थींदव साईं? पर साईं ॿुधो, मां तव्हांखे पंहिंजी प्रॉब्लम ॿुधाए रहियो हुउसि।
मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो खटणो आहे, हिकु दफ़ो। असांजो ख़ानदान जुआरियुनि जो ख़ानदान अथव। असांजे ख़ानदान में हर को हर दफ़े खटियो आहे, पर मां हिकिड़ो दफ़ो बि कोन खटियो आहे। इन करे सभई मूंखे मोचड़ा पिया उछलाईंदा आहिनि हमेशा। बसि इन करे हिकिड़ो दफ़ो खटिणो आहे, मूंखे सभिनी खे ॾेखारिणो आहे त मां बि खटे थो सघां। इन करे मां तव्हांजी पेपर में एड ॾिसी करे हिते आयो आहियां त तव्हां वटि हर मुश्किल जो इलाज आहे। बसि हिकिड़ो दफ़ो मूंखे खटाए छॾियो, मां बि तव्हांखे ख़ुशि करे छॾींदुमि। हाणे मां सुभाणे घोड़े ते पैसा लॻाइण वारो आहियां, सुबुह जो रेस कोर्स वञण वारो आहियां। हाणे तव्हां ॿुधायो त मां कहिड़े नंबर वारे घोड़े ते पैसा लॻायां। बस ॻाल्हि ई एतिरी। बसि हींअर थो ॿुधायांव। गुलाब मिलियो साईं। सुभाणे तव्हां 3 नंबर जे घोड़े ते सभु पैसा लॻाए छॾिजो। 3 नंबर जो घोड़ो सभु रिकॉर्ड तोड़े छॾींदो। 3 नंबर जो घोड़ो? वाकई साईं, तव्हांजे 3 नंबर जे घोड़े सभई रिकॉर्ड तोड़े छॾिया। 10 नंबर ते आयो तव्हांजो 3 नंबर जो घोड़ो। अरे वाह, यानी टॉप 10 में रहियो। टॉप 10 न, रेस में टोटल घोड़ा हुआ 9। ये मुंहिंजो 3 नंबर जो घोड़ो सभिनी खां पुठियां पे डुकियो। रेस कोर्स वारनि चयो एतिरो स्लो घोड़ो न खपे, हिनखे अञा पुठियां धिके छॾियो। इहो कीअं थो थी सघे? पक ई पक सुबुह जो तव्हां को अशुभ थोबड़ो ॾिठो हूंदव। न साईं, थोबड़ो त मां पंहिंजो आईने में ॾिठो हो। हा, भला ॿुधायो तव्हां कयो छा? मां सुबुह जो पहिरीं चांहि खां पोइ सैंडविच खां पोइ कोकीअ खां पोइ दाल पकवान ऐं गॾु सीरो, उन खां पोइ मंझंदि जो मानीअ में फुल्का, साई भाॼी ऐं टिदाली दाल ऐं ॾुध। इहे सभु खाधव? खाधुमि कोन, ठाहियुमि पंहिंजी ज़ाल लाइ, उनखे खाराइणो। ओके पोइ छा कयव? पोइ मूं सनानु कयो। सनान खां पोइ मूं कपिड़ा मटिया। कपिड़नि मटणनि खां पोइ मूं जोराबा पाता ऐं पोइ मूं बूट पाता। हिकु मिनट, तव्हां जोराबा पाता? हा। जोराबा जो रंग कहिड़ो हुयो? रंग हिकिड़ो ॻाढ़ो ऐं हिकिड़ो पीलो, सेम कलर मिलियो न पियो मूंखे, ॻोल्हियां। ऑरेंज? तव्हां लाइ ऑरेंज कलर अशुभ आहे। ऑरेंज न, ॻाढ़ो ऐं पीलो पातो मां। ॻाढ़े ऐं पीले खे गॾु कंदासीं त ऑरेंज कलर ठहंदो की न? मां बि चवां दौलत रूपाणी जी भविष्यवाणी जे ख़िलाफ़ सवाल ई कोन्हे। ठीकु आहे। हा। सुभाणे तव्हां ईअं कयो, सुभाणे तव्हां अछो ऐं ॻाढ़ो जोराबो पाए वञो, छो त तव्हां लाइ पिंक कलर लकी आहे। हा त ठीकु आहे, सुभाणे मां हिकिड़ो अछो ऐं हिकिड़ो ॻाढ़ो जोराबो पाए वेंदुसि। सुभाणे न ॿुधायो मां छा कयां? सुभाणे मां कंहिं ते पैसा लॻायां? सुभाणे असांजे पाड़े में PPL आहे। PPL इहो वरी छा आहे? PPL माना पाड़े वारा प्रीमियर लीग। सुभाणे कहिड़ी टीम ते पैसा लॻायां ॿुधायो? अची अच्छा आयो। सुभाणे सभु उबतो थींदो। उबतो जेके रांदि कंदड़ हूंदा उहे रांदि कोन कंदा, ऐं जेके रांदि न कंदड़ हूंदा उहे रांदि कंदा। जेके खटंदड़ हूंदा उहे हाराईंदा, जेके हाराईंदड़ हूंदा उहे खटंदा। यानी सभु उबतो ई उबतो। सुभाणे तव्हां जेको उबते हथ सां रांदि खेॾे उन ते पैसा लॻायो। हा, उहो तव्हांखे हिलाए छॾींदो। हिलाए छॾियो साईं, वाकई हिलाए छॾियो।
उबते हथ सां रांदि करण वारनि बिना रांदि कए मूंखे पूरो हिलाए छॾियो। मां सभु पैसा उन्हनि ते लॻाए छॾिया। सब पैसा? पर सब पैसा लगाने की जरूरत करी हुई तव्हांखे? साईं असांजे पाड़े वारी टीम में 11 माण्हू आहिनि, जिन मां 10 लेफ्ट हैंडेड आहिनि, सिर्फ़ हिकिड़ो राइट हैंडेड आहे। मां पंहिंजा सभई पैसा उन्हनि 10 लेफ्ट हैंडेड ते लॻाए छॾियो ऐं हू राइट हैंडेड सभई रन ठाहे वियो। कल्ह त मां जोराब बि हिकिड़ो अछो ऐं हिकिड़ो ॻाढ़ो पातो। पक्का ही पक्का उन्हनि रांदीगरनि मां कंहिं ऑरेंज कलर पातो हूंदो, यानी ॻाढ़ो ऐं पीलो। ऐं मूं तव्हांखे पहिरीं चयो त तव्हां लाइ ऑरेंज कलर अशुभ आहे। न त दौलत रूपाणी जी भविष्यवाणी ऐं फेल सवाल ई कोन्हे। बिना दौलत ऐं रूप जा दौलत राम। ही ॾिस छा आहे? ये तो नंढो चाकू। अरे तुंहिंजे लाइ इहो काफ़ी आहे। ॾिस हे मोट वॾो बि तो शायदि मूंखे सुञातो कोन। असां खानदानी जुआरी आहियूं ऐं असांजे घर जूं ज़ालूं खानदानी भेनरूं, सम्झो? भेनरूं? कहिड़ा माण्हू आहिनि जेके भेनरुनि सां शादी था कनि? चुप। जीअं भाई गुंडा थींदा आहिनि तीअं भेनरूं गुंडियूं थींदियूं आहिनि, सम्झे? जेकॾहिं तोसां हथ मिलाए न त हथ जूं चोॾहं जूं चोॾहं हॾियूं वञी छॾियूं अथई, सम्झे? अरे यार असां जवानरुनि खे केरु पंहिंजी धीअ ॾींदो यार। हाँ इन करे घर में ई पंहिंजी मारा मारी सॼी हलंदी रहंदी आहे, सम्झे? हाणे मूंखे इहो ॿुधाए त सुभाणे मां कैसीनो वञण वारो आहियां, कहिड़े नंबर ते पैसा लॻायां? हाँ जे ग़लति ॿुधाए त तूं ख़तमु, ठीकु आहे? जल्दी ॿुधाए त कहिड़े नंबर ते पैसा लॻायां। जे मां खटियुमि त तोखे मालामाल करे छॾींदुमि, जेकॾहिं मां हारियुमि त तूं गुम। ॿिए नंबर ते पैसा लॻायां, ठीकु आहे? मां ॿिए नंबर ते पैसा थो लॻायां। जेकॾहिं इनाम न निकितो त मां तुंहिंजा हल सुभाणे गॾिजूं था। अरे साईं मूं पियो ॿ मिंट मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। ॻाल्हि ॿुधण बिना ई हली वियो। मुंहिंजा झूलण हिनखे मूं चयो ॿुधाए न त मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधाई। हाणे तूं ॿुध, हिनखे खटाए न त ही मूंखे ख़तमु करे छॾींदो। प्लीज़ 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 साईं मूंखे छॾे ॾियो। छॾे ॾे? न मुंहिंजो मतिलबु छॾियो न साईं। मुंहिंजो मतिलबु आहे मूंखे माफ़ करियो। आकाश में ज़रूरु के गिरहनि जॻह बदिलाई आहे जो मुंहिंजूं भविष्यवाणियूं ग़लति साबित थी वियूं आहिनि। ऐं दौलत रूपाणी आहे। दौलत रूपाणी है तुंहिंजे चक्कर में मुंहिंजी सॼी दौलत ख़तमु थी वई। हिकु दफ़ो बि कोन खटियो आहियां। बस मूंखे हिकु भेरो खटाए ॾे मूंखे, हिकु भेरो। मुंहिंजो सॼो खानदान मुंहिंजे मथां थुका पियो थो चलाए। हिकिड़ो दफ़ो खटाए छॾ। हाणे मां सुभाणे टिकट ख़रीद करण वारो आहियां। ॿुधाए कहिड़ी टिकट ख़रीद कयां? बालकनी ऐं कुंड जूं टिकटूं बेस्ट अथव। अच्छा मां लॉटरी जी टिकट जी ॻाल्हि थो कयां। ॾिस जेकॾहिं मुंहिंजो इनाम निकितो न त हुन मां 25% तुंहिंजा, ऐं जेकॾहिं न निकितो त तुंहिंजे शरीर जा 25 टुकड़ा मुंहिंजा। ॿुधाए कहिड़ी टिकट ख़रीद कयां? साईं तव्हां मूंखे हीरो मां ज़ीरो करे छॾियो आहे। ओए त ग़लति भविष्यवाणी कंदे त ज़ीरो त थींदे ई न। ॿुधाए न कहिड़ी टिकट ख़रीद कयां? साईं ज़ीरो त मूंखे बढ़ाए छॾियो आहे। 3 ग़लतियूं थी वियूं आहिनि मूंखां। त तव्हां अहिड़ी लॉटरी टिकट वठिजो जंहिंजो पहिरियों नंबर 0 हुजे ऐं आख़िरी नंबर 2 हुजे। ठीकु आहे त मैं अहिड़ी टिकट ही ख़रीद थो कयां, पर ध्यानु रखजांइ हिन दफ़े मुंहिंजो खटण मूंखां वधीक तुंहिंजे लाइ ज़रूरी आहे, सम्झ? हा ठीकु आहे न? मूंखे माफ़
झूलण 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 मुंहिंजी जान बचाए झूलण हुनजी लॉटरी लॻाए राम 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 झूलण मुंहिंजी जान बचाए झूलण हुनजी लॉटरी लॻाए झूलण मुंहिंजी जान बचाए झूलण हुनजी लॉटरी लॻाए अॼु ही नकली पंडित असली मंत्र छो पियो पढ़े? अरे जॾहिं कंधे ते काती पवंदी आहे न त बकरो ईअं ई मालिक खे यादि कंदो आहे। अरे अॼु हिनखे हिन एरिया जे डॉन हुन टोडूअ धमकी ॾिनी आहे जे अॼु हिन जी चयल ॻाल्हि सच न थी त हू हिनखे बकरे वांगुर कूही छॾींदो। ॾिठे उठागिरीअ जे धंधनि जो इहो ई नतीजो निकिरंदो अथई। बिल्कुलु सही थी चईं तूं। तोखे पई चवां उठागिरीअ जे धंधनि जो इहो ई नतीजो निकिरंदो अथई। समझी वञ, सिखी वञ, सुधरी वञ। ठीक है ठीक है। फोन न खणजो, फोन न खणजो, हुनजो ई फोन हूंदो। अरे त फोन खणणो ई पवंदो। कोन खणियो त हू ईंदो ऐं तोखे खणी वेंदो। हा हेलो हेलो दौलतराम हाणे साईं अॼु आहे हाणे आहे पर सुभाणे हूंदो या न कोन ख़बर आहे। तव्हीं केरु? मां तोडू आयो मां साईं दौलतराम खे चओ हिते खटी आयो खैर सां जमालो तोडू जी निकरी आई लाटरी ओ जमालो साईं दौलतराम खे चओ उन्हनि जे ॾिनल नंबर जी मां लॉटरी ख़रीद कई ऐं मुंहिंजी लॉटरी निकिरी आई। हाणे वादे मुताबिक़ उन्हनि जा 25% ठहनि था न सो मां शाम जो उन्हनि खे ॾियण थो अचां। होई त खटी आयो खैर सां हो जमालो तोडूअ जी निकिरी आई लॉटरी हो जमालो। वाह मुंहिंजा झूलण साईं तो मुंहिंजी जान बि बचाए छॾी ऐं हुनजी लॉटरी बि लॻाए छॾे। अरे वाह 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 करोड़ रुपयो मिलंदुसि हो जमालो मूंखे 25 लख मिलंदा हो जमालो ही बंगलो मुंहिंजो थींदो हो जमालो मूंखे 25 लख मिलंदा हो जमालो मूंखे 25 लख मिलंदा हो जमालो। रेडियो वठी आया हले ई कोन थो जहिड़ा ग़रीब मालिक तहिड़ो ग़रीब रेडियो। वट मौज कर। 10 रुपए में दाल पकवान ऐं तीवण कोन ईंदो। अरे 10 रुपया ॾिना आहिनि वञी मौज कर। अरे हिन जे मथां दिमाग़ हणणो पवंदो सम्झाइसि तोखे मौज सम्झाइणो आहे थोरो होल्ड कर होल्ड। मौज कीअं सम्झाइसि पहिरियों मौज मौत दे हवालो 10 रुपया ॾिनई उहो बि बेहोशी वियो। हिनखे निंड मां उथारणो ई पवंदो। मालिक आहे भले ग़रीब ई छो न हुजे छा कजे। हा होश अचे पियो
छाते वियो बांसे जड़ी दीजिए। अरे बेवकूफ़ जूतो न मौत मौत ॾिस। हिनखे न का बदबूदार शइ सुंघाइणी पवंदी। अरे हटा पड़ी कर कैसे आसरे चने वैसे टूके। अंतिम संस्कार हाणे जो हाणे हिते ही उतिया मुझा डर गया। उतिया। अरे बोड़ा इनके 10 रुपया खर्ची छॾणी मांसि वॾो गुनाह कयो। हाँ दे मुंहिंजा पैसा वापस। अलाए छा मूंखे सिंगाए छॾी। हल हितां हल। 10 रुपया नहीं एड़ी हालत है लगे कुछ नहीं। ओए अरे बोड़ा हल हितां। अरे सर हिन चेहरे के केड़ी खबर तो तव्हां हाणे लखपति थियण वारा आहियो। लखपति फिलहाल लखपति कोई लखन मां करोड़ ठाहींदुसि। करोड़नि मां अरबनि मां खड़ब। अरे वाह सर वाह। पर सर इहो सब करण लाइ तव्हांखे ये 25 लाख रुपया के धंधे में इन्वेस्ट करना पवंदा ऐं तव्हांखे धंधे जे बारे में सही आइडिया सिर्फ हिकु ही माण्हू ॾेई सघंदो अथव। गुलाब चंद। ना धंधो न। अरे पर साईं ना धंधो न। मां ये पैसा पंहिंजे मथां ख़र्च कंदुसि। अरे इंडिया के हिकु सुपरस्टार ॾींदुसि। मां वॾनि एक्टरनि खां एक्टिंग सिखंदुसि। वॾनि डांसर्स खां डांसिंग सिखंदुसि। फाइटिंग सिखंदुसि। घोड़े सवारी सिखंदुसि। ड्राइविंग सिखंदुसि। अच्छा हाँ सभु सिखंदुसि। ऐं उन खां पोइ ॾिसजांइ इंडिया जा सभु प्रोड्यूसर्स मुंहिंजे पुठियां इंडिया जो नओं सुपरस्टार दौलत रूपाणी। वाह सर वाह सुपर सर छा त आइडिया अथव वाह। पर सर मां तो चवां त तव्हांखे पंहिंजे टैलेंट खे ॿिए के प्रोड्यूसर या डायरेक्टर जो मोहताज करण जो ज़रूरत कहिड़ो आहे। अरे सर असां पाण पंहिंजी फिल्म था ठाहियूं जंहिंमें प्रोड्यूसर भी तव्हां हूंदा ऐं डायरेक्टर भी तव्हां। अरे ॿियो कोई प्रोड्यूसर या डायरेक्टर तव्हांजे टैलेंट खे छा समझी सघंदो। सर तव्हांखे जहिड़ो खपे तहिड़ो रोल खणी छॾिजो पोइ न काई रोक हूंदी न काई टोक। चवे त सही थियो। सर तव्हांजो ही मैनेजर तव्हांखे कॾहिं भी ग़लत सलाह न ॾींदो सर। मैनेजर हाँ मूं कॾहिं मैनेजर रखियो केर सर मां तव्हांजो पर्सनल मैनेजर। हिकु दफ़ो तव्हांजा 25 लाख रुपया अची वञनि मां सभु ठिकाने ते लॻाईंदुसि मतलब ठीक करे छॾींदुसि सर। ओके हाँ इहो सभु ठीकु आहे। मां एक्टर हाँ मां प्रोड्यूसर हाँ यानी मां हीरो। हाँ बिल्कुल। पर हीरोइन केरु थींदी। अरे हाँ इहो त असां सोचियोसीं कोन। ही ॾिस कतरीना बच्चानी माधुरी पमनानी ऐश्वर्या अवताणी। हाणे ॿुधाए ये ॾिस ये तो फोटो में ही कहानी थी लगे। सुठो आहे न सदाई हिकु नज़र में तोखे ॾिसंदी। ऐं ॾिस हिन खां सुठी छोकिरी तोखे कोन मिलण वारी आहे। अरे पर मूंखे पहिरीं कैरियर ठाहिणो आहे पोइ शादी। शादी कंदुसि त छोकिरी जी फैन लिस्ट घटिजी वेंदी। तूं शिकिल मां बेवकूफ़ लॻंदो आहे। टॉप फ्लोर ऑलरेडी ख़ाली अथई पर इहा ॻाल्हि साबित करण जी ज़रूरत कान्हे न। 7 जन्मनि खां छोकिरियुनि जूं चमाटूं पियो खाई इन करे तुंहिंजा गिल फ़क़ीरनि जा कटोरा। पर हाणे थोड़ा पैसा अची विया अथई त जीवन सफल करण जी कोशिश कर। एक मिनट
मूंखे सम्झ में नथो अचे तूं मुंहिंजी चङाई करे रही आहीं या बुराई? नो चङाई नो बुराई ओनली भलाई। ॾिस पैसा हिते हुते उॾाइण खां त सुठो आहे न माण्हू पंहिंजी जीवन थोरी सेटल करे वठे। ॾिस मां ॿिए कंहिं ते अहसान छो कयां? तूं हीअं कर मां तो सां ई शादी करण लाइ तयारु आहियां। चओ चरियो आई चरियो रहो पागलपन जी कोशिश न कर। मां न चरियनि खे सिर्फ़ चमाटो हणंदी आहियां पागलनि खे न कुटींदी आहियां। तूं न मुंहिंजी कमीशन 5 लख तयारु रख मां छोकिरी ॻोल्हियां थी। ओके चओ ओके चओ। हीअ तव्हांखे अहिड़ी छोकिरी ॻोल्हे ॾींदी जेको हिन वांगुरु सुबुह शाम तव्हांखे चमाटो ई चमाटो हणंदी। उहा बि तव्हांजी शिकिल हुन बोड़े जे गंजीअ खां बि मेरी आहे ऐं ॾींहुं राति चमाटू हणी 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 तव्हांखे अधमुओ करे छॾींदी अधमुओ। ही फ्लॉप फिल्मूं ठाहींदो ऐं पोइ तव्हांजो नालो ॿुॾी वेंदो। नालो बि फ्लॉप हूंदो तव्हांजे फिल्म जो। न सर न असांजी पिक्चर हिट वेंदी ऐं तव्हां हुन खां वधीक हिट वेंदा। सुपरस्टार दौलत रूपानी। फिल्म खे हिट करण लाइ न हिन जी प्लास्टिक सर्जरी कराइणी पवंदी ऐं हिन जी कहिड़े कहिड़े पुर्ज़े जी प्लास्टिक सर्जरी कराईंदे नक मिर्चाई पकोड़ो कन बासी मालपुए वांगुरु गिलनि मां पिया लटकनि। अरे ओए तू हिननि जी शिकिल ते छो थी वञी? अरे भली ही हिननि जी शिकिल घर जे ॿाहिरि रखियल कचरे जे दॿे वांगुरु आहे पर तोखे हिननि जे हिम्मत जी ॼाण कोन अथई। अरे अॼु ताईं हिननि एॾनि माण्हुनि जा धिका खाधा आहिनि जो धिका खाई 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 हिकदमि मज़बूत थी विया आहिनि। अरे जे अॼु हिननि जी पिक्चर फ्लॉप बि वञे न ऐं 25 लख ॿुॾी बि वञनि न पोइ बि हिननि खे धिको कोन लॻंदो छो त ही धिका खाइण में एक्सपर्ट आहिनि एक्सपर्ट। बस कर भई माठ कयो। तव्हां भई मुंहिंजो भलो करे रहिया आहियो या मुंहिंजे बुढ़े जा पुल ॿधी रहिया आहियो? ॻाल्हियूं विसारे छॾ मुंहिंजूं ॻाल्हियूं मन मां बेस्ट आहियां। अरे न सर न मां तव्हांजो पर्सनल मैनेजर आहियां। तव्हां पंहिंजा पैसा मुंहिंजे ॾिनल राय मौजूद ही इन्वेस्ट कंदा। अरे यार बस कयो पहिरीं पैसा अचण त ॾियो। मुंहिंजो खटी आयो खैर सां हो जमालो तोॾ जी निकिरी आई लाटरी हो जमालो ही 25 लख रुपए हिन गोड़ में कीअं खणी आयो आहे? रुपए जा सिक्का खणी आयो आहे छा? अरे पैसो कहिड़े रूप में अचे हलंदो माल अचे। अचे दौलत राम साईं तव्हां धन्य आहियो। अॼु तव्हांजे चवण जे मुताबिक़ मां टिकट ख़रीद कयो ऐं पहिरियों दफ़ो मुंहिंजो इनाम निकितो आहे। अॼु मुंहिंजो पूरो खानदान पियो थो जश्न मनाए ऐं मां पंहिंजे वाइदे मुताबिक़ तव्हांजा 25% तव्हांखे ॾियण आयो आहियां। वाह 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 साईं वाधायूं त वाधायूं। मूं तव्हांखे छा चयो हो त मुंहिंजी भविष्यवाणी कॾहिं ग़लति साबित थिए सवाल ई कोन्हे। आख़िर मां आहियां के दौलत रूपाणी सुपरस्टार। ठीकु आहे साईं मां तव्हांजी दिलि नथो तोड़णु चाहियां। तव्हां पंहिंजो बोझ हल्को करणु चाहियो त भले ॾेई वञो मूंखे 25%। छो न साईं हिनखे मां हिते रखां। हे अथव 20 ऐं मथां 5 थिया 25। अच्छा 25? अरे वाह वाह साईं मूंखे लॻे थो तव्हां पहिरीं टोकन था ॾियो ॿी रक़म पोइ ॾींदा। साईं दौलत राम तव्हां बि ॾाढा मज़ाकिया आहियो। तव्हांजे चवण मुजिब मां टिकट ख़रीद कयो मुंहिंजो 100 रुपए जो इनाम निकितो 100 रुपए जे हिसाब सां 25 रुपया 25% थिया सो मां ॾियण आयो आहियां। रखो पाण 100 रुपया इनाम। हा छो मां तव्हांखे चयो न
इनाम भली 100 हुजे या करोड़ हुजे मुंहिंजे लाइ बराबरि आहे मूंखे रुगो आहे खटणो बस पर हिन गुण में छा आहे हिन गुण में उहे टिकेटूं आहिनि जिन ते इनाम न निकितो दरअसल छा आहे न साईं दौलत राम मूंखे चयो त उहा टिकेट ख़रीद कजे जंहिंजे शुरूअ में ॿुड़ी हुजे ऐं आख़िर में 3 त मां अहिड़ियूं टिकेटूं ख़रीद करणु वियुसि ऐं मूंखे टिकेटूं हिन नंबरनि जूं मिलियूं 12,000 मां 12,000 टिकेटूं ख़रीद करे वरितियूं उन्हनि मां हिक ते इनाम निकितो ही बाक़ी अथव हिन गुण में 12,000 टिकेटुनि मां 100 रुपए जी लॉटरी एतिरो ख़र्च 100 रुपए लाइ बस अरे हिन त 100 रुपए लाइ ख़र्च कयो ऐं मूं जेको कयो सभु फोकट में नई टी शर्ट नई जींस नओं चश्मो नओं बूट अरे तल त यस